वालेकुम दोस्तों, अॼु साइली मची सिंध में जेको इलेक्ट्रिक तूफ़ान हली रहियो आहे। तूफ़ान हले पियो, मिटी जो तव्हांखे ऐं जेको फसल जेको हुयो फुटिजी वियो, हुनजो वॾो नुक़सानु आहे। हुन जेको फुल भरिजी आहे उहा सफ़ा जेको आहे से खणे पई ऐं फुटी खे तमामु वॾो नुक़सानु आहे। ऐं इहे बाइक जेका मिटी आहे इहा मिली पई आहे। तमामु तूफ़ान हले पियो, तव्हां ॾिसो पिया तूफ़ान तमामु वॾो तूफ़ान आहे। मिटी जो तूफ़ान जेको आहे ॿिनि महीननि में निकिरंदो आहे। जेका नॉर्मल ज़िंदगी आहे उनखे मुतासिर कंदो आहे ऐं जेको फसल जेको फुटी कणिक कपा वॾे माण्हू खे नुक़सानु कंदो आहे। ऐं तमामु वॾी लट आहे, घर ॿर चिटूं विटूं सभु जेको आहे मुंडियो हुजे तमामु वॾी हिकिड़ो हवा लॻे पई, टे ॾींहं हवा ॿुधाए